करमपुर ईदगाह मोहल्ले वासी बीमार बेवा औरत मुस्मात जान बीबी नसीराणी बेवसी लाचारी जी नुमाया तस्वीर नज़र अचे थी। मुस्मात जान बीबी नसीराणी औलाद नवण करे बेसहारा बणिजी झूपड़ी के साए में बगैर कंहिं इलाज की सहूलत के मुख़्तलिफ़ ख़तरनाक बीमारियुनि सां झेड़े रही है, पर सहारो ॾियण ऐं इलाज कराइण लाइ कंहिं मसीहा माण्हुनि तरफ़ बेवस ऐं लाचार नज़रुनि सां दरनि ऐं दगनि में दीदू लगाए कंहिंजे सहारे जीअण चाहे थी। को मसीहा शख़्स इन पोड़ी इन लाचार इन बीमार इन बेवा औरत जान बीबी जी मदद करण चाहे तो स्क्रीन ते ॾिनल नंबर ते राब्तो करे नेकी के कम में बहिरो वठी सघे थो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान विजराणी, JTN न्यूज़, ईदगाह मोहल्ला, करमपुर।